दोस्तों जेको वक्त गुज़री वियो उनखे छॾे ॾियो, छाकाणि जो अगरि जे तव्हां वही माज़ी ते सोचींदा, पंहिंजे पास्ट खे यादि कंदा त तव्हां ज़िंदगीअ में कॾहिं बि अॻिते न वधी सघंदा। गुज़री वियल वक़्तु कॾहिं बि वापसि न ईंदो। जेको वक़्तु वापसि नथो अची सघे उन लाइ पाण खे टेंस करणु वॾे में वॾी बेवकूफ़ी साबित थींदी। दोस्तों तव्हां सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिन वक़्तु प्रेज़ेंट लाइ सोचो त मूंसां छा पियो थिए, छो पियो थिए। पंहिंजे हाल सां, पंहिंजे प्रेज़ेंट सां गॾु हलो त तव्हांजो मुस्तक़बिल बहितर खां बहितर साबित थींदो। तव्हां अगरि जे प्रेज़ेंट सां गॾु हलंदा त तव्हांजी मुस्तक़बिल में कामयाबी खे केरु नथो रोके सघे। जेके माण्हू प्रेज़ेंट सां गॾु हलंदा आहिनि, उन ते कमु कंदा आहिनि, उहे ई माण्हू मुस्तक़बिल में कामयाबी माणींदा आहिनि। इन करे दोस्तों पंहिंजे माज़ी खे विसारे छॾियो, पास्ट खे छॾे ॾियो। तव्हां सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे मौजूदा वक़्त ते कमु करियो, पंहिंजे मौजूदा वक़्त सां गॾु हलो।